Alastu berapikun janekan payom kalu bala kalabasi tade tit chayom tani vera kayom वचन वेड़ी जनसी अज असां ज़रात मुतालिक वरी हिकिड़ी ॿी डिस्कशन रखी आहे जेका आहे वॾे हिकिड़े ज़रात जे अहम मौज़ू ते अहम मसइले ते उहो आहे अहम मामले ते ॿिज। अॼु असां ॻाल्हाईंदासीं ॿिज ते यानी कि सीड ते। हाणे असां सीड ते ॻाल्हाइण जे लाइ साईं असां सां गॾु आहिनि। मुंहिंजो नालो रज़ा बुर्डो, मां एग्रीकल्चर ऑफिसर आहियां। साईं असद सोलंकी डिप्टी डायरेक्टर, साईं सईद तुनियो साहब डिप्टी डायरेक्टर, जेके असांजा मौजूद महिमान बि आहिनि, असांजा दोस्त बि आहिनि। गॾु असां हिकिड़ी कचहरी प्रोग्राम रचाईंदा आहियूं मुख़्तलिफ़ वक़्त खां पोइ, थोरे वक़्त खां पोइ। उन हवाले सां साईं असद साहब खां पुछंदासीं त ॿिज जे मामले में जेको ॿिज हारी वठनि था, आबादकार वठनि था, उहो कहिड़ो ॿिज वठनि, कहिड़ियुनि शयुनि जो ख़्यालु कनि, छा जो ख़्यालु कनि। ॿिज मुतालिक़ तव्हां थोरो उनखे रहनुमाई कयो त ॿिज जे लाइ कहिड़ियूं शयूं अहम जेके आहिनि जेके उहो ज़हन में रखनि। जी असद साहब। अस्सलाम वालेकुम आबादगार भाइरो। रज़ा साहब, ॿिज जेको आहे न, ख़ासि तौर ते असांजो जंहिं इलाइक़े सां वाबस्तगी आहे, लाड़काणो डिवीज़न सारियारो इलाइक़ो आहे। ऐं हींअर खां ई जेको आहे सो आबादगार भाइर घणी भाग तयारी कंदा आहिनि जेको आहे सो सारियुनि जे ॿिज जे वसूल जे लाइ। हाणे उन में कहिड़ियूं शयूं असांखे मद्देनज़र रखणु घुरिजनि त जीअं असां बहितरु ॿिज जेके वठंदासीं। ॿिज हूंदो आहे बुनियादु। जेके बुनियादु इहो असांजो सही न हूंदो, ज़ाहिर आहे जेको असांजो फसुलु थींदो उन ते, त उहा पैदावार या असांखे घुरिबल नतीजा न ॾेई सघंदो। हाणे इन में जेके ॿिज वठण खां पहिरियों असांखे तइ करिणो पवंदो पाण खे, असांजे आबादगार भाइरनि खे। सभ खां पहिरियों त असांजे सारियुनि जे फसल जो पोखीअ जो वक़्तु नज़र में रखणो पवंदो। ऐं ॿियो असांखे ॾिसणो पवंदो त असां वटि पाणी जेको आहे, आबपाशी जो पाणी कॾहिं अवेलेबल आहे, ऐं उनजे हिसाब सां असांजो रोंबो कॾहिं थींदो आहे। इहो शइ ज़हन में रखी करे पोइ असां सिलेक्शन कंदासीं त कहिड़ी जिन्स असांखे पोखणी आहे। हाणे जेकॾहिं इहो तइ थी वियो असां वटि पाणी, आबपाशी जो पाणी जेको आहे सो जुलाई जे आख़िरि में थो अचे या देरि सां थो अचे या असांजो अगट थो अचे, त उन हिसाब सां असांखे जेकॾहिं अगाटो अचे त पोइ कहिड़ो ॿिज कजे। हाणे उन में जेकॾहिं अगाटो आहे, जेके ॿिज जिन्सूं असांजे पाणी अगाटो आहे ऐं असां वटि पोखी बि अगाटी थी थिए, त उनखे ज़हन में रखी करे असांखे अगाटियूं जिन्सूं करणियूं पवंदियूं। सही। ऐं सारियुनि में बि थींदियूं आहिनि पाशाटियूं जिन्सूं। हाणे अगाटियुनि जिन्सुनि जो जेको असांजे इलाइक़े जो वक़्तु आहे उहो आहे रोंबे करण जो असांजो 15 जून खां पोइ रोंबो करणु घुरिजे। बहितरु टाइम इहो आहे असांजो। 15 जून खां वठी वञी 25 जुलाई ताईं इहे अगाटियूं जिन्सूं असां करे सघूं था। हा, जेके आबादगार आहिनि उहे कहिड़ियुनि शयुनि जो ख़्यालु रखनि। मिसाल जे तौर ते जॾहिं ॿिज वठनि था त इहे हिकिड़ियूं कंप्लेन्स अचनि थियूं, शिकायतूं ईंदियूं आहिनि। आबादगार चवंदा आहिनि साईं ॿिज सही नथो मिले, नकुल थो मिले। कॾहिं हाइब्रिड ॿिज जी ॻाल्हायूं था त उन जे लाइ ॿिज जे लाइ हू छा करनि, जेको आहे सो उन्हनि खे छा करणु खपे, त उहे कहिड़ियूं शयूं ज़हन में रखनि ऐं ॿिज वठनि त जॾहिं उन में छा छा हुजे। ऐं सभ खां पहिरियों जेकॾहिं असां कैश ते वठूं था त जेकॾहिं अगट पंहिंजो असां जिन्सुनि में, जीअं हाणे मां अॻ में गुज़ारिश तव्हांजी इहा कई त अगट में पाशाटियूं आहिनि। घणी भाङे असां वटि जेके बि अगटियूं जिन्सूं असां वटि थियनि थियूं उहे ओपी वैराइटीज़ जेके देसी जिन्सूं असांजूं। ऐं पाशाटियुनि में असां वटि काई बि एॾी वधीक पैदावार ॾींदड़ जिन्स मौजूदु न आहे। तंहिंजे करे आबादगार घणी भाङे असांजूं पाशाटियुनि में जेके थियनि थियूं हाइब्रिड जिन्सूं थी थियनि। हाणे हाइब्रिड जिन्सुनि जो पोखीअ जो टाइम तक़रीबन जेको 100% जेके जिन्सूं आहिनि असांजूं, जेके हाइब्रिड जिन्सूं आहिनि उहे 25 जुलाई खां पोइ जे रोंबे जे लाइ आहिनि। ऐं उहे अगाटो जेके रोंबो कंदासीं त असां वटि उन में मसइला थींदा। पर जेकॾहिं जेको असांजूं देसी जिन्सूं आहिनि, हाणे उन्हनि में असां वटि मक़बूल जिन्स असां वटि जेका आहे उहा आहे इरी-6। ॿियूं असांजूं अचनि थियूं निया जी जिन्सूं आहिनि, शानदार आहे, शाहकार बि असां वटि बहितरु शानदार जी वरी असां वटि इहे लोकल 3-4 जिन्सूं जेके आहिनि न, छो त इहे आहिनि कोर्स वैराइटीज़। इहे असां वटि मक़बूल जिन्सूं आहिनि। हाणे जॾहिं पाशाटो पाणी अचे थो, हाणे उन में तव्हांजी जेको आबादगारी कहिड़ियूं शयूं ॾिसणु घुरिजनि जो असां वञी दुकान तां ख़रीद करे। त हाणे जेको असां ॿिज वठो ई थो असांजो आबादगार भाउ, त जेकॾहिं देसी जिन्सूं वठे थो कंहिं साखार इदारे खां वठी, छो त असां वटि मार्केट में देसी जिन्सुनि जो जेको अवेलेबिलिटी आहे, साखार जीअं असां वटि राइस रिसर्च इंस्टीट्यूट आहे, त उन खां जेकॾहिं असां देसी जिन्सुनि जो ॿिज पाण बेसिक ॿिज वञी वठी ईंदासीं या प्री बेसिक ॿिज पैसनि सां वठी था अचूं, उहो हिकु दफ़ो असां वठंदासीं, पोइ 3-4 सालनि 5 सालनि ताईं पाण वटि उहे देसी जिन्सुनि जो ॿिज हलाए सघूं था। त उहो तस्दीक थियल हुजे, फेडरल सीड सर्टिफिकेशन जेको इदारो आहे उन जा उन टैग हुजणु लाज़मी। जेकॾहिं उनजो टैग न आहे लॻल
त उहो बि असां कहिड़ो बि प्राइवेट कंपनी खां वठी या सरकारी तौरु राइस रिसर्च इंस्टीट्यूट जेको ॾोकरी आहे न उन जे कंहिं माण्हू खां जेको ॿिज वठे थो उनजे सीड सर्टिफिकेशन वारनि जो टैग ज़रूरी आहे बेसिक आहे प्री बेसिक आहे या सर्टिफाइड सीड आहे माना इन तव्हां चवण जो मतिलबु इहो आहे त हू जेको आहे निज ॿिज वठे कोशिशि करे त हू निज ॿिज हुजे प्योर हुजे ऐं हू सर्टिफाइड ॿिज हुजे ऐं कंहिंजो रजिस्टर्ड थियल हुजे तारीख़ थियल हुजे उनजी ताक़ीद थियल हुजे कंहिं इदारे जी गवर्नमेंट जे कंहिं इदारे जी सरकारी इदारे जी उहो ई ॿिज वठे ऐं ॿिज जे लाइ कोशिशि करे त उहो ॿिज जेको आहे सो पंहिंजे इलाइक़े जे हवाले सां ऐं पंहिंजे पाणी सहूलियतुनि जे बुनियाद ते कहिड़ी उन वटि सहूलियतूं पाणी आहे न आहे मौसम जे हिसाब सां पंहिंजे इलाइक़े जे हिसाब सां कहिड़ी मौसम ऐं टेम्परेचर आहे उन हिसाब सां उहो माना सोचे करे ज़रात वारनि ॾे वञे जेके माहिरनि ज़रई माहिरनि खां राय वठे त भाऊ मां हिन इलाइक़े जो माण्हू आहियां मूंखे हाणे कहिड़े ॿिज जी कहिड़ी जिन्स पोखणु खपे कहिड़ी पोखियां इन ईअं तव्हांजे डीलर खां जेको ॿिज वठे थो न कंहिं प्राइवेट इदारे खां या डीलर खां वठी थो अचे त उन दाणा कणा छो त ॿिज हिकु हाइब्रिड जिन्स ॾाढी महांगो ॿिज आहे 1500 खां 2000 रुपए ताईं हुनजो किलो आहे रेट जो रेट आहे त उहे दाणा कणा पहिरीं पंहिंजा माना कंहिंमें पोखे ॾिसे जेकॾहिं उहो दाणा कणनि में फुटड़ो सुठो आहे 80% खां वधीक फुटड़ो आहे त उहो ॿिज माना पाण वठी माना उहो जेको बोरीअ जे मथां जेको रखी करे उन में मॉइस्चर ते रखबो आहे हाणे असां साईं सही साहिबु तव्हां जेको ॻाल्हि कई ॾाढो हाइब्रिड जी ॻाल्हि कई त साईं सही साहिब खां असां पुछंदासीं उहो साईं ॿुधाईंदो त पहिरीं त हाइब्रिड आहे हिकिड़ियूं आहिनि हिकिड़ियूं हाइब्रिड ऐं ॿियूं नॉन हाइब्रिड जेके आहिनि जेके जिन्सूं असां ॿिज में ओपी जंहिंखे चवंदा आहियूं असां त उहे ओपी वैराइटीज़ ऐं हाइब्रिड वैराइटीज़ त उहे जेके जिन्सूं आहिनि उन में ॿिज में पहिरीं हाइब्रिड आहे छा साईं इहो त थोरा ॿुधाइजो त हाइब्रिड छा आहे महिरबानी कंदो साहिबु ॿिज जे लाइ जेकॾहिं असां ॿिज ते ॻाल्हायूं था त ॿिज असुल में आहे छा सही ॿिज उहो असां वटि जनरली कॉन्सेप्ट इहो आहे त ॿिज जेको आहे दाणो खणी करे असां पोखींदा आहियूं पर असुल में ॿिज हर उहा शइ ॿूटे जी जंहिंमां नओं ॿूटो तयारु थिए उहो ॿिज आहे सही उनजी पाड़ बि थी सघे थी उनजो थुड़ बि थी सघे थो उनजो पन बि थी सघे थो उनजो गुल बि थी सघे थो उनजो जेको दाणो बि थी सघे थो मिसाल तौर ते असां जेकॾहिं केले में ॾिसंदासीं त केले जो जेको बचो आहे उहो ॿिज आहे हुनजो सही वाह वाह हा जेकॾहिं असां गुलाब जो जेको आहे उहा ॾिसंदासीं त उनजी टारी टारी उहा ॿिज आहे माना उन मां कलम कलम जंहिंखे चवंदा जंहिंखे कलम चए थो उहा माना ॿिज आहे ॿिज उहा शइ आहे उहा जानदार आहे माना ज़िंदगी आहे वाह वाह जेका शुरूआत थिए थी पई ॿूटे जी नई शुरूआत थिए थी पई नंढे खां वठी करे वॾो जवान थियण जे ताईं अन्न ॾियण ताईं फ्रूट ॾियण ताईं उहो ॿिज आहे बुनियादी तौर ते ॿिज इनखे चवंदा ॿिज ऐं ग्रेन या फ्रूट में फ़र्क़ु आहे ग्रेन जेको हूंदो आहे उहो असां मार्केट में पहुचाए था छॾियूं उन में असां उनजा जेके कारण आहिनि जेके उनजा नतीजा ॿिया थियनि था पिया उन मां अटो थिए थो या चांवर थिए थो पियो उन मां इंसानु खाधो खुराक जे लाइ इस्तेमालु करे थो पियो पर ॿिज जे लाइ जेकॾहिं ॿिज जी ॻाल्हि कयूं त ॿिज खे ठाहिण जे लाइ हिकु तरीक़ेकार हूंदो आहे ऐं उहो तरीक़ेकार असां वटि पाकिस्तान में सिंध में मुंहिंजे ख्याल में जेको हाइब्रिड आहे हाइब्रिड ॿिनि टिनि जिन्सुनि खे गॾाए करे पेरेंट्स पाण में क्रॉसिंग करे जी जी उन ते अचां त शुरूआत में त इहो सम्झणु तमामु ज़रूरी आहे सही सही उहो तमामु ज़रूरी आहे त ॿिज वारा जी ॻाल्हि कीअं आहे असल में ॿिज जेका तव्हां को बि ॿूटो पोखियो था पिया को बि क्रॉप पोखियो था उनजी एंड जॾहिं थिए थी उहा ॿिज जी सूरत ई बि वठे थी ऐं ग्रेन जी सूरत बि वठे थी पर ॿिज खे ठाहिण जे लाइ ज़रूरी आहे त जॾहिं राइपिंग थिए जॾहिं पचण वारी ते अचे त उन खां 5-10 ॾींहं पहिरीं उनखे हार्वेस्ट करे छॾिबो आहे अच्छा माना ॿिज जेको ठाहिण वक़्तु 10 ॾींहं उनखे अवल हार्वेस्ट कबो जी जी वाह वाह बिल्कुलु छो त उन में मसइलो इहो आहे त ॿिज जो वाइबल हुजणु तमामु ज़रूरी आहे सही जेकॾहिं असां ओवर राइपनिंग करे ॾींदासीं त उनजी वाइबिलिटी ख़तमु थी सघे थी इन करे कंपनियूं इन्हनि शयुनि खे या माण्हू जेके सुञाण माण्हू आहिनि उन्हनि खे इन शयुनि जो ख़्यालु रखंदा आहिनि त असांखे जेकॾहिं ॿिज ठाहिणो आहे त असांजा जॾहिं फसल लहे त 5-10 ॾींहं पहिरियां असां हुनखे माना उनजी यूनिफॉर्मिटी असांखे मेंटेन करणी पवंदी हिकु जहिड़ी जेका आहे उहा मेंटेन करणी पवंदी ऐं हुनजी जेका वाइबिलिटी जेका फुटण जी सघ आहे उनखे बि महफ़ूज़ रखणो पवंदो ठीकु आहे हाणे असां जॾहिं अचूं था पिया त पाकिस्तान में जेका इनब्रेड वैराइटी जेके आहिनि या ओपी वैराइटी जेकी चऊं त उहे हलंदियूं रहियूं आहिनि असां वटि रिसर्च इदारा बि आहिनि जिन में जेको आहे इहे ॾिनियूं मिसाल तौर ते राइस जी ॻाल्हि करियूं त ॾोकरी जो इदारो आहे जिन जिन्सूं ॾिनियूं
टंडोजाम जो इदारो आहे जिन जेको आहे कणिक जी जिन्सूं ॾिनियूं, कमंद जी जिन्सूं ॾिनियूं ऐं काटन जी जिन्सूं ॾिनियूं। ईअं असांजो हिते हिकिड़ो कायदवान आहे इंस्टीट्यूट जंहिं जेका दालियुनि जूं जिन्सूं बि ॾियनि था ऐं कमंद जी बि जिन्सूं ॾियनि था पिया। कोई इदारा कमु कनि था पिया। पर हाइब्रिड जी जॾहिं असां ॻाल्हि कंदासीं त हाइब्रिड नई टेक्नोलॉजी आहे ऐं हुन फूड सिक्योरिटी आहे, इंसान ज़ात जे खाधे जी सिक्योरिटी आहे, जंहिंमें उहो ॿ जिन्सूं पाण मिलाए करे ऐं हिकिड़ी नई जिन्स जेका हाई यील्ड आहे उहा मुतारफ़ कराई वई आहे सॼी दुनिया जे अंदरि। उन में वॾे में वॾो नालो जेको राइस में खयो उहो चाइना नंबर 1 ते बीठी आहे। छो त योन लॉन्गपिन जॾहिं 1930 उनजी पैदाइश 1960 में 60 जे ॾहाके में जॾहिं हुन ॾिठो त हुनजी फील्ड में जेका राइस जी फील्ड हुई हुन में कुझु अहिड़ा ग्रेनुअर खे मिलिया जेके हुनजो मेल जेको स्ट्राइल थियलु सही माना स्टाइल माना हुनजी जेको हुनमें जेको मर्द वारियूं जेके ख़ासियतूं हुयूं उहे माना छो त ॿूटे जे अंदरि बि हिकिड़ो मर्द ॿूटो हूंदो, ॿूटे में मर्द बि जुज़ा हूंदा आहिनि ऐं मादी जुज़ा बि हूंदा आहिनि, ख़ासि करे चांवरनि वारे में हिक में ई ॿूटे में हूंदा आहिनि। त तव्हांजो मतिलबु त हुन में मर्द वारियूं जेके ख़ासियतूं हुन ॿूटे में मर्दानगी वारियूं मेल जेके हुन में ख़ासियतूं उहे हुन जूं माना घटि हुयूं, न हुयूं। जी जी। ऐं मसइलो इहो आहे त जॾहिं फ्लावर कंहिं बि क्रॉप जो फ्लावर जॾहिं हूंदा त हुन में 2 जुज़ा हूंदा आहिनि, मेल ऐं फीमेल। सही। मेल जेको हूंदो आहे हुनखे लॻंदो पॉलिनेशन थींदी आहे। पॉलिनेशन जा मुख़्तलिफ़ मराइल आहिनि, हुनमें विंड आहे, इंसेक्ट आहे, या हिकिड़ी जेके असांजो राइस आहे या सीरियल क्रॉप जेके आहिनि उहे सेल्फ पॉलिनेटेड आहिनि। उहो 95% जेके आहिनि उहो सेल्फ ई पॉलिनेटेड थींदा आहिनि ऐं क्लोज पॉलिनेटेशन आहे। पॉलिनेशन माना लॻ खणंदा बिल्कुल नर जुज़ो ऐं मादी जुज़ो। असां चयूं था आबादगारनि वारी जेका आहे सा उहा ॿोली ॻाल्हाए। जी 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 बिल्कुल। मां उहा कोशिशि कयां थो त आबादगारनि जी ॿोली ॻाल्हाए। छो त लॻ वारो मामलो जेको आहे उहो नर ऐं माद जो मिलाप। सही। जेको हिके गुल ते उनजा जुज़ा आहिनि, मथे पासे खां हुनजा नर जुज़ा हूंदा आहिनि, हेठि पासे खां हुनजा मादी जुज़ा हूंदा आहिनि। जीअं हुनजो गुल खुलंदो आहे, जीअं गुल खुलंदो आहे तीअं जेको हुनजा जेके नर जुज़ा आहिनि उहे छेड़ी करे मादी जुज़े जे मथां पवंदा आहिनि। हुन खां पोइ हुनजो सफ़र शुरू थींदो आहे ओवरी ताईं। वरी जेका बचेदानी उमूमन तौर ते तव्हांखे चओ तव्हां सॼो हुनखे बचेदानी हुते फर ठहंदो आहे हुते। सही। हाणे हाइब्रिड लाइ जॾहिं लॉन्गपिन जेको आहे हुननि ॾिठो त मुंहिंजे जेको आहे हुन में जेका राइस जी जेको फील्ड आहे जेका बनी आहे उनमें कुझु अहिड़ियूं शयूं आहिनि जंहिंमें नर हुन में उहो स्टाइल थियलु माना खदरो थियलु खस थियलु। ठीकु आहे। त उहो खणी करे हुन जेको आहे अॻिते तजुर्बात कया ऐं छो त जीअं ब्रीडिंग जो माण्हू हुयो ऐं हुनमें ब्रीडिंग में मुख़्तलिफ़ तरीक़ा हूंदा आहिनि। हुनमें इमेस्कुलेशन हूंदी आहे, ॿियो वाटर ट्रीटमेंट हूंदी आहे या ॿियूं शयूं हूंदियूं आहिनि हुनमें। पोइ हिन वरी जेको आहे हुनखे अॻिते वधायो ऐं बाद में जेको आहे हाइब्रिड दुनिया में इनकलाब आणे छॾियो ऐं चाइना खे हींअर नंबर 1 ते खणी छॾियो आहे। उनमें लॉन्गपिन जेको आहे इहा ॻाल्हि कई त असां जेको आहे CMS लाइन हुन तयारु कई। CMS लाइन जेका आहे उहा साइटोप्लाज़मिक मेल स्ट्राइल आहे। उन लाइन खे चइजे थो, लाइन जो मतिलबु आहे हिकिड़ी उहे दाणा जेके पोखिया वञनि तजुर्बाती तौर ते हुनखे लाइन सॾिबो आहे ऐं CMS लाइन हुननि ठाही। ऐं CMS लाइन ठाहिण जेको आहे न उहो तमामु घणो ॾुखियो मरहलो आहे। इहो सिर्फ़ु लॉन्गपिन खे ई ख़बर हुई ऐं लॉन्गपिन जे इदारे जे माण्हुनि खे ख़बर आहे जेके ट्रेनिंग वठनि था पिया, साथी हुया जेके हुनजा साथी हुया उन्हनि खे ख़बर आहे। हींअर असांजी जेको आहे मां सम्झां थो इंडिया में बि कुझु शयूं आहिनि हुते पहुती आहिनि CMS लाइन ऐं हुनखां पोइ जेको आहे फिलिपाइन में बि आहिनि पहुतियूं आहिनि। पर मां नथो सम्झां त असां जेको आहे अञा CMS लाइन ठाहिण जहिड़ा थिया आहियूं पाकिस्तान जे अंदरि या सिंध जे अंदरि। छो त चाइना वारनि जेको गुज़िरियल ट्रेनिंगुनि में असांखे इहो ॿुधायो त CMS लाइन ठाहिण जे लाइ तव्हांखे हिकु त टेम्परेचर तमामु घटि हुजणु घुरिजे। टेम्परेचर माना अहिड़ा इलाइक़ा जंहिंमें टेम्परेचर घटि आहे। पर पाकिस्तान जे हवाले खां ईअं असां ॻाल्हि जेकॾहिं कयूं त पाकिस्तान में कुझु इलाइक़ा अहिड़ा आहिनि ज़रूरु, जीअं सवात आहे, जीअं जेको आहे मथियां नगरनि इलाइक़ा आहिनि। हिते असां जेकॾहिं असांजी रिसर्च इंस्टीट्यूट थिए ऐं CMS लाइन तयारु करण जे लाइ बिल्कुलु फेवरेबल आहे त असां हुतां तयारु करे सघूं था। टेक्नोलॉजी थ्रू जेका चाइना खां अची सघे थी त असां हुते जेको CMS लाइन ठाहे सघूं था
ऐं हाइब्रिड जे लाइ ज़रूरी हूंदी आहे त CMS लाइन खां पोइ मेंटेनेंस लाइन हूंदी आहे, उन खां पोइ रेस्टोरेंट लाइन हूंदी आहे, ऑनलाइन सिखबो आहे। ऐं जॾहिं असां मेंटेनेंस लाइन जेकी लाइन रखंदा आहियूं फील्ड जे अंदरि, ऐं रेस्टोरेंट जा जेका 4 लाइनूं रखंदा आहियूं, रेस्टोरेंट जी 1 लाइन ऐं 4 लाइन मेंटेनेंस जी रखंदा आहियूं, त पोइ जेको आहे असां उन में गॾे तौर ते उन जा बि फ्लावर जेके आहिनि गॾे इहा थोरो ख़्यालु रखिणो पवंदो आहे त उनजी जॾहिं ॿूर थिए हिकु वक़्तु थिए, छो त हर ॿूटे जी पंहिंजी नेचर आहे, पंहिंजी ख़ासियत आहे। उन में फ़िलहाल जेके आहिनि 60 ॾींहं खां 60 ॾींहंनि में अची थी वञनि, के 70 ॾींहं, के 80 ॾींहं, के 90 ॾींहंनि में गुल ते अची वेंदियूं आहिनि। ईअं त तव्हांजी मेंटेनेंस लाइन वारी जेका गुल वारी ख़ासियत आहे ऐं तव्हांजी जेका रेस्टोरेंट आहे उहा लाइन जेका आहे उहा गॾु थिए तॾहिं फर्टाइल थींदी, तॾहिं F1 जनरेशन तव्हांखे मिली वेंदी, जेका लाहौर में गार्ड जे कंपनी जा हुन जा लॻल आहिनि, गोलारची में लॻल आहिनि। त हाणे असांखे जॾहिं मेंटेनेंस लाइन मिली थी वञे ऐं रेस्टोरेंट मिली थी असांजे लाइ थोरो कमु सवलो थी पए, पर तेसी ताईं कामयाबी नथी मिले जेसीं ताईं असां CMS लाइन नथा ठाहे सघूं। माना जेकॾहिं असां CMS लाइन जेके असांजा ॿिज ठाहींदड़ तहक़ीक़ाती इदारा आहिनि या असांजा जेके बि तहक़ीक़ाती इदारा आहिनि हिन मुल्क जे अंदरि, उहे जेकॾहिं कोशिशि कनि त उहे असां पंहिंजो हाइब्रिड ॿिज तयारु करे सघूं था सारियुनि जो। ऐं ईअं जेकॾहिं असां कयोसीं त असांखे जेको साईं असद साहिबु ॻाल्हि कई त किलो जेकॾहिं ॿिज असांखे वठिणो थो पए, उहो किलो 1500 2000 रुपया हिकिड़ो किलो था वठूं या 1000 ई ॿधूं, त जेकॾहिं असां पंहिंजो हाइब्रिड ॿिज ठाहियूं त असांखे मां सम्झां थो त घटि पवंदो। ऐं उहे सरकारी इदारा तहक़ीक़ाती इदारा जेके आहिनि से जेकॾहिं कमु कनि ऐं बाक़ाइदा उन्हनि ते उनखे ध्यानु ॾियणु खपे। ऐं इहे CMS लाइन कमु कनि था, ईअं न आहे त उहे कमु नथा कनि। हिन वक़्त ताईं जेको आहे सो काटन जूं जिन्सूं आहिनि या सारियुनि में सब्जियुनि में उहे जिन्सूं उन्हनि तयारु कयूं आहिनि, पंहिंजे वित वसि कामयाब बि वयूं। असां वटि जेके रिसर्च इदारा जिन्सूं जी जेका नई आमद आहे न साईं, जेके ॾिनियूं आहिनि असांखे, उहे हाइब्रिडाइज़ेशन थ्रू न आहिनि। जेके बि आहिनि सिलेक्शन जे थ्रू आहिनि, जेको जेनेटिक स्टॉक असांखे इदारनि खे मथां फेडरल गवर्नमेंट जी तरफ़ खां जेको PRC पाकिस्तान रिसर्च काउंसिल आहे न, उतां फिलिपाइन मां उन्हनि जो इंटरनेशनल राइस रिसर्च इंस्टीट्यूट सां उनजी एग्रीमेंट थींदी आहे गवर्नमेंट लेवल ते। पोइ उतां उहो जेको असांखे जेनेटिक स्टॉक मिलंदो आहे असांजे इदारनि खे हर साल ॾींदा आहिनि। उतां उहो जेनेटिक स्टॉक मां जेके असांजी हिन एनवायरमेंटल कंडीशन में, वेदर कंडीशन में जेके आहिनि से असांजी सर्वाइवल ऐं सुठी माना पोटेंशियल ॾियनि थियूं लाइनियूं, पोइ उतां उहे लाइनियूं सिलेक्ट कंदा आहिनि। जेका असांजी कंहिं मेन जेका वैराइटी हूंदी आहे न ED6 आहे, पोइ उन सां कंपेरिज़न में रखंदा आहिनि। पोइ उतां उहो 5-10 साल लॻी वेंदा आहिनि असांखे हिकु जिन्स कढण में, सिलेक्शन करण में। त उनजी माना हर इलाइक़ाई लेवल ते ट्रायल्स कंदा आहिनि, बाद में उन्हनि जा यील्ड ट्रायल्स कंदा आहिनि एनवायरमेंट में। इन खां अलावा वरी इंटामोलॉजिस्ट जेके हूंदा आहिनि उहे जीतनि जो रेज़िस्टेंस हुन में ॾिसंदा आहिनि, बीमारियुनि वारा पैथोलॉजी वारा पैथोजिन जो रेज़िस्टेंस ॾिसंदा आहिनि। बाद में वञी अप्रूवल मिलंदी आहे, हीअ वैराइटी असांजे हिन सिंध जे लाइ, प्राउंस जे लाइ सूटेबल आहे। इहो थींदो आहे सिलेक्शन जो तरीक़ो, इलाइक़े वाइज़। हाइब्रिडाइज़ेशन जीअं साईं तव्हां सॼो हिकिड़ो टेक्निकल प्रोसीजर ॿुधायो, त उन में हाइब्रिड जी माना आहे हाइब्रिड विगर माना ताक़त, जंहिंमें तमामु घणी ताक़त हुजे पैदावार ॾियण जी। छो त जेका F1 जनरेशन हूंदी आहे न, उहा F1 में हमेशह कुदरती तौर ते हाइब्रिडाइज़ेशन में जेका F1 अचे थी, पहिरीं औलाद जेका अचे थी प्रोजीनी, उन में तमामु घणी ताक़त हूंदी आहे। उहा उन में पोटेंशियल हूंदो आहे तमामु घणी पैदावार ॾियण जो। ऐं साईं हिकिड़ी ॻाल्हि मां थोरी तव्हां सां मां बि जेको आहे सो वंड कयां त उहो इहो मामिलो आहे त असां वटि हिकिड़ो जेको आहे सो ज़हनी तौर ते आबादकारनि जो हिकिड़ो माइंड सेट ठही वियो आहे त बाबा हिकिड़ो ज़हन ठही वियो आहे त करणी जेका आहे उहा माना हाणे हाइब्रिड ई करणी आहे। ऐं ॾिसूं त असांजी जेके निया न्यूक्लियर इंस्टीट्यूट ऑफ एग्रीकल्चर जे तरफ़ां शानदार जिन्स आहे, 2 दफ़ा मां हिते ॾिठी बि आहे। हिते असांजे हिन में कायदे में बि 2 दफ़ो सरशार आहे, अहिड़े क़िस्म जूं जेके ओपन पॉलिनेटेड जेके जिन्सूं आहिनि असां 80 मण ताईं तव्हां त ॿुधायो वठनि था। त हाणे होॾो असां जेको ॿिज जो ख़र्चु कंदा आहिनि, असां सां हिकु आबादगार सां मसइलो थिए थो, जेको असां चाहियूं था त असांजो आबादगार जेको आहे सो इन मामले खां निकिरे। हाणे उहो मां हिकु नोट कयो आहे फील्ड में, त उहो छा कंदो आहे, जो असांजो आबादगार जॾहिं हाइब्रिड पोखींदो त उनखे ॿिज बि ॾींदो, भाण बि ॾींदो आहे, उनजी मालिकी बि कंदो आहे, भाण सवायो ॾींदो आहे। हाइब्रिड पोखियो आहे, उन करे मूंखे भाण ॾियणो आहे सवायो, छाजे करे हाइब्रिड पोखियो आहे। ऐं जॾहिं ओपन पॉलिनेटेड पोखींदो आहे त उनजो जेको ध्यानु हूंदो आहे, भाई इहो शौं पोखियो आहे, 6 वारो आहे, इहो भाण घटि खाईंदो आहे। असल में इहो जेको कॉन्सेप्ट आहे, इहो जेको सोच आहे,
इन बि असल में ओपन पोलिनेटेड जिन्सुनि जो जेको आहे सो हितां जेको आहे सो पोइ ऐं असांखे खपे ईअं त जेकॾहिं असां साॻियो ई जेकॾहिं हिनखे भाण वग़ैरह उनजी मालिकी हाइब्रिड जहिड़ी कयूं त मां सम्झां थो 80 मण खणी सघे थो त 80 मणनि जी जेका होॾे असां 6-7 रुपया ॿिज जी जेका थैली वठूं था ऐं उहा बि असांजी बची पवंदी हिनखे जेकॾहिं उन जेतिरो भाण ॾींदासीं उनजी मालिकी कंदासीं त मां सम्झां थो त इहो थोरो फ़र्क़ु पवंदो ऐं आबादगार छा कंदो पाड़े जी रीस अलाए हुन भाऊ जेके सही साहिबु जेके पोखियो आहे हाइब्रिड कयो अथई फलाणी जिन्स मूंखे बि इहा ई पोखणी आहे हाणे उन में थोरे मूं वटि पाणी बि आगाटो हूंदो पर मूंखे पोखणी इहा आहे माना जेको रोंबो मूंखे करिणो आहे बाबा पंहिंजी वठंदुमि त इहा जेका सही साहिबु कई आहे छो त हिन अॻिले साल 80 मण वरितो पंहिंजे पाणीअ जे हिसाब सां पंहिंजे मौसम जे हिसाब सां असां इहे शयूं जेके ॾिसंदासीं त पोइ तॾहिं हुननि जी पोखी कंदासीं न सिलेक्शन माना करणी आहे असांखे जिन्स कहिड़ी पोखणी आहे इहा हे बि टाइम आहे हिन वक़्तु जनवरी जो महीनो आहे न हाणे खां जॾहिं असां प्लान ठाहींदा तॾहिं वञी सही बीज असां वठी सघंदा आहियूं हाणे जॾहिं असांजी पोखी जो टाइम अचे मई महीनो अचे ॿेजारो पोखण जो टाइम मसइला अगाटियूं जिन्सूं मां उन महिल बीज ॻोल्हींदो तव्हां मूंखे सही बीज न मिलंदो मार्केट में वेंदुमि कॉम्पिटिशन जी दुकानदारनि उहो सही क्वालिटी वारो बीज न मिलंदो पर हे जनवरी फरवरी महीनो अची वियो आहे असांजो हाणे खां ई जॾहिं असां आबादगारी जी तयारी कंदा बाबा मूंखे हीअ जिन्स पोइ मुंहिंजे पाणीअ जे हिसाब सां मुंहिंजे ज़मीन जे हिसाब सां इलाइक़े जे हिसाब सां हीअ बहितर आहे ऐं मूंखे पाणी जेकॾहिं अचे थो जून जे महीने में मूंखे रोंबो करिणो आहे त अची थो वञे मां जून वारी वठां न जिन्स ईअं न थिए मूंखे वठंदो तव्हां पुखराज वठी ॾियो मूंखे गार्ड वठी ॾियो फलाणी जिन्स वठां माना जेके लोकल जेके असां हाइब्रिड मार्केट में मिलंदियूं पोखड़ियूं इहे हाणे जॾहिं मां इहे पोखींदुमि अॻ में त ज़ाहिर आहे छा थींदो मां हुन भले केतिरा बि भाण ॾियां छो त अगाटी पाछाटी जिन्स मेन बि फ़र्क़ु हूंदो आहे हुनजी जेको आहे सो लेंथ ड्यूरेशन ऑफ मेच्योरिटी डेज़ माना जेके असांजी अगाटी जिन्सूं 130 ॾींहंनि में पचंदियूं आहिनि 120 ॾींहंनि में पचंदियूं आहिनि 140 ॾींहंनि में पचंदियूं पर 90 ॾींहं में पचंदियूं सही हाणे ॻाल्हि खे अॻिते वधाईंदा था हलूं त प्रोग्राम खे अॻिते वधायूं था हिन कचहरी खे त हुन में इहा ॻाल्हि आहे त अॼु जेको सॼी दुनिया जे अंदरि या जेका ॿिज जी जेका साइंस आहे उहा तमामु वसी थी चुकी आहे ख़ासि करे जेनेटिकल इंजीनियरिंग जॾहिं खां आई आहे GMO वेराइटीज़ ऐं अहिड़े क़िस्म जी जेका टेक्नोलॉजियूं आयूं आहिनि अॼु हर शइ जेका आहे असां तव्हां जिन्स में करे सघो था मिसाल जेके घटि पाणी वारा इलाइक़ा आहिनि जंहिंमें पाणी घटि आहे त उते वरी वाटर जेका आहे सो जेके ड्रॉट वेराइटीज़ अचनि थियूं उते वरी अहिड़ियूं जिन्सूं अचनि थियूं उते अहिड़ियूं जिन्सूं इदारा ठाहिनि था ऐं इलाही जेके जिन्सूं आहिनि उहे पाइप लाइन में बि आहिनि त उहे अलॻि जिन्सूं थियनि थियूं हाणे कुझु जीतनि जे लाइ बि आहिनि जंहिंमें इंसेक्ट रेज़िस्टेंस माना इहो बि तव्हां सीड जे थ्रू करे सघो था माना जेकॾहिं तव्हांखे कंहिं जीत खे तव्हां माना फेस करिणो आहे फसल खे त उनखे जेको आहे सो उहे जिन्स में अहिड़ी शइ लॻल आहे जीअं मिसाल जे तौर ते त उहो जिन्स में अहिड़ियूं ख़ासियतूं आहिनि जो उनखे जीत न लॻंदो माना असांजो ख़र्चु पेस्टिसाइड जो बचंदो ऐं जेकॾहिं असां माना उनखे साल्ट अफेक्टेड जूं बि आहिनि जेकॾहिं किथे को लूणियाटियूं ज़मीनूं आहिनि त उन्हनि में साल्ट खे जेको आहे साल्ट टॉलरेंट लूणनि खे बर्दाश्त करण वारियूं बि जिन्सूं आहिनि त ऐं टाइम जे हवाले सां बि आहिनि त बाबा हिकिड़ियूं आगाटियूं जीअं तव्हां ॿुधायो हाणे असां अहिड़े समप था कयूं हिन ॻाल्हि पंहिंजी खे हिन पंहिंजी कचहरी खे रज़ा साहब ॻाल्हि इहा आहे त तव्हां जॾहिं जीन जी ॻाल्हि कई आहे त जीन त बुनियादी तौर ते सभिनी में रोल प्ले करे थो ऐं हाणे जॾहिं जेनेटिक इंजीनियरिंग आई आहे त हुन में रदो बदल बि थी सघे थी ऐं ईअं मुख़्तलिफ़ जेको आहे तजुर्बात कया विया आहिनि ऐं जंहिंमें जेको आहे बेसिलस थ्रिजिनेसिस बि इनकॉर्पोरेट बीटी काटन कयो वियो उन खां पोइ जेको आहे असांजी सदा हयात ते नौकिरी वारनि जेको आहे उहो वाइट डेक प्लांट हापर जो रेजिस्टेंट हुन में हुयो त हिकु त नेचुरल सिलेक्शन रिसर्चर वटि हिकिड़ो ऑप्शन आहे नेचुरल सिलेक्शन जी तव्हां ॻाल्हि कई त कंहिं इलाइक़े जे अंदरि कंहिं ड्राउट कंडीशन में जेको आहे बहितर हुन परफॉर्मेंस ॾिनी कंहिं जेको आहे उहा मुंझल माहौल में जेको हुनजी फेवरेबल न हो हुन में बि सक्सेस हुनजी जीन सक्सेस बीठो त उहा हुतां खणी आया त इहा नेचुरल सिलेक्शन जेको आहे उहो हारी आबादगार बि पंहिंजी ज़मीन में करे सघे थो पर जेकॾहिं इदारे तरफ़ां जेनेटिक इंजीनियरिंग में जेको आहे जेनेटिक्स मोडिफाइड जेको आहे जीन मोडिफाइड वेराइटीज़ जेकॾहिं ॾींदो त असां वरी बि उहा ई ॻाल्हि कंदासीं त असां पंहिंजे आबादगार खे अहिड़े क़िस्म जो इल्मु अहिड़े क़िस्म जी शइ न ॾेई सघिया आहियूं असांजो आबादगार वरी बि कंपनियुनि जो मोहताज आहे ऐं कंपनियूं जेकॾहिं जेनेटिक्स मोडिफाइड जेको आहे जीन मोडिफाइड वैराइटीज़ खे हुनखे ॾींदो GMOs ॾींदी तॾहिं बि कंपनी जो मोहताज रहंदासीं जीअं पायोनियर कंपनी का सेल करे थी मेज़ में सेल करे थी पई सही हाणे असां वरी पायोनियर खे ॾिसंदासीं त हर दफ़े असांखे हाई यील्डेड वैराइटी ॾे मुख़्तलिफ़
ऐं डिज़ीज़ बीमारियुनि खां पाक जेको आहे वैराइटी ॾे, अहिड़े क़िस्म जो असां वरी बि कंपनी खे ॾिसंदासीं ऐं मुहताज रहंदासीं। ऐं अहिड़े नमूने सां राइस में बि ईअं ई आहे, जेकॾहिं असांखां पंहिंजो ॿिज जेको हरनि आबादगारनि वटि पंहिंजो ॿिज आहे उहो निकिरी थो वञे त उहो पोइ उन कंपनी जा मुहताज रहंदा। ऐं तव्हांखे इहे बि असांखे ॿुधाईंदा हलूं सीड बैंक ठाहे, सरकार खे खपे त सीड बैंक ठहियल हुजे, जीन बैंक अहिड़े क़िस्म जा जेको आहे हुनजो महफ़ूज़ जीअं करे सघे। पर हर आबादगार जॾहिं मुख़्तलिफ़ जिन्सूं पोखे थो पंहिंजे बनीअ में इलाइक़े में त कुदरती तौर ते उनजो मेलाप थी वेंदो आहे। जेका असां चयोसीं सेफ पॉनेटेड जेकी क्रॉप आहे ओपी वैराइटी, उन में बि ॿिया जिन्स जा जेको आहे उहे अची वेंदा आहिनि, मेल जो ज़ात अची वेंदा आहिनि, जिन्स ॿी निकिरी सघे थी। ऐं असांखे साइंस ॿुधाए सेग्रीगेशन बि थींदी आहे, उन मां बि जेको आहे सेग्रीगेशन जो मतिलबु आहे त जिन्स तव्हां हिकिड़ी आहे उन में वरी ॿियूं जेके जंहिं मदर प्लांट मां तव्हां वरिती आहे जिन्स उन जा ख़ासियत करेक्टर्स उन मां थी वञे। F1 जेका आहे न, F1 खे तव्हां नेक्स्ट ईयर ते पोखियो, जीअं हाणे हाइब्रिड जिन्स आहे न, पोइ हुन में सेग्रीगेशन थी, को ॾाॾीअ ते वेंदो, को नानीअ ते वेंदो, अहिड़े घबराए थींदा पवंदा आहिनि उहे जेको आहे। हाणे इन में आबादगार छा करे पंहिंजे जेका पोखी अथई उनखे वक़्त फ़वक़्तन जॾहिं निकिरी थो अचे, संदो निकिरी थो अचे, ऑफ प्लांट जेको हूंदो आहे, जेको ॿी वैराइटी जो हूंदो आहे, उहो हुन खां क़दरे मथे हूंदो आहे या हुनजी शिकिल शबीह ॿी हूंदी आहे। आबादगार खे पंहिंजे हुन जिन्स खे प्योर ऐं ख़ासि ठाहिण जे लाइ ऐं 100% या 100% हुनखे महफ़ूज़ करण जे लाइ त उनजा जेके वधियल आहिनि ॿिया जेके हुन में महसूसु पिया थियनि उनखे या डॉक्टर सां या कंहिंजे सां कटे छॾियो ऐं त हुनजी जेको आहे हुनजी उनखे अंग्रेज़ी में रिसर्च जी ॿोली में रॉगिंग चवंदा आहिनि। ऐं उहो रॉगिंग थोरे नमूने सां करे सघे थो पियो ऐं जिन्स खे ख़ालिस बणाए सघे थो। घणे अरसे ताईं पंहिंजे लाइ अॼोके असांजे हिन कचहरी जो तत्व इहो निकितो त असांजे इदारनि खे सीड बैंक महफ़ूज़ बि ॿिज कनि, उन में जीन बैंक में जेके असांजी जेके पुराणियूं जेके जिन्सूं आहिनि जेके हलनि थियूं उहे बि कनि ऐं कंपनियुनि जे आधार ते न लॻिजे, कंपनियुनि जे सहारे ते न हुजिजे ऐं इहे सरकारी इदारा पंहिंजूं जिन्सूं पाण ठाहे उहे आबादगारनि ताईं पहुचाइनि ऐं कंहिं हद ताईं कनि बि था। पर अञा उहे जेके जीअं सीमेंट्स लाइन वारी टेक्नोलॉजियूं जेके जदीद दुनिया जूं टेक्नोलॉजियूं आहिनि उहे बि खणी अचणु खपनि ऐं उन मां फ़ाइदो वठिजे त जीअं असां पंहिंजा हाइब्रिड ॿिज पाण तयारु कयूं, बजाए जो असां कंहिं ॿिए मुल्क खां ख़रीद कयूं ऐं पंहिंजे मथां इकोनॉमिकल बोझ जेको आहे सो विझूं हिन मुल्क जे आबादगारनि ते या हिन मुल्क ते, इहो बि फ़ाइदो थी वेंदो। इन सां गॾु ऐं जेको असद साहब असांखे ॿुधायो त जेको आहे आबादगार खे घुरिजे त उहो पहिरीं जेको आहे हिन वटि अचे, ज़रई माहिरनि वटि अचे, उन खां पुछे त असां हिन फलाणे इलाइक़े जा माण्हू आहियूं, असांखे कहिड़ी जिन्स खपे ऐं फलाणी तारीख़ ते असां ॿिज पोखाई शुरू कंदासीं त कहिड़ो असां वठूं ॿिज। त ईअं मां सम्झां थो त इन करण सां छो त पंजाब जूं जिन्सूं बि आहिनि पर उन्हनि जी पंजाब में परफॉर्मेंस भली थींदी, हिते असां वटि जेके उन्हनि जी न थींदी। मिसाल जे सिंध जी कणिक आहे TD1 आहे त उहा TD1 सिंध जे अंदरि उहा जहिड़ी परफॉर्मेंस ॾींदी, लाज़मी न आहे त दुनिया जे ॿिए कंहिं माना किथे को ॿिए हंधि वञी जेको आहे सो अहिड़े क़िस्म जी उहा माना परफॉर्मेंस ॾे। इन हवाले सां माना सिलेक्शन करणी पवंदी, असांखे सलाह वठणी पवंदी ज़रई माहिरनि खां। ॿिज महिल असांखे निज ॿिज वठिणो पवंदो, हुन में जेको गंद गाह वारो जेको मिक्स थियल हुजे उहो असांखे न वठिणो पवंदो। आबादगारनि खे इन बारे में सोचणो पवंदो, सम्झणो पवंदो ॿिज जी, ऐं ॿिज जेको आहे सो पंहिंजो ठाहियो। मां सम्झां थो ॿिज जेको आबादगार कोशिशि करे, जीअं हाणे कणिक जो माना लाभारो थिए थो त हुन में ॿिज जेको आहे सो पाण पंहिंजो ठाहियो वञे त जीअं आईंदा कंपनियुनि खां जेको आहे सो अॻे साल न वठिजे। इन ते मां सम्झां थो इन टॉपिक ते हिकिड़ो प्रोग्राम बि अलॻि कंदासीं। इन हवाले सां असांखे ॾियो इजाज़त, सदाईं गॾु अलाह निकिरंदो। ज़राअत जे लाइ असां जो प्रोग्राम जो सिलसिलो शुरू कयो आहे उहो असांजे यूट्यूब ते, असांजे फेसबुक ते ज़रई पाल जे नाले ते आहे ऐं तव्हां उहो प्रोग्राम रेगुलर ॿुधो ऐं ॾिसो ऐं उनखे लाइक करणु न विसारींदा, शेयर करणु न विसारींदा। महिरबानी।